साईं सदाईं करीम थे सिंध सुकार, दोस्त मिठा दिलदार आलम सब आबाद करी। सिंधर ते वारस मुंहिंजे दोस्तों अस्सलाम वालेकुम। जिए सिंध जिए मुंहिंजो रहबर साईं जीएम सैयद। दोस्तों, अॼु जी जेकी कचहरी जो मौज़ू आहे उहे करोना वायरस। इहा वायरस जेकी अॼुकल्ह तमामु घणी सॼी दुनिया में फैली रही आहे। तव्हांखे पहिरीं ॿुधाईंदो हलां त असां वटि इन वायरस जे मुतलिक़ इलाही ग़लतफ़हमियूं पियूं आहिनि, इलाही शयूं असांखे ख़बर बि न आहिनि। थोरो बैकग्राउंड ॿुधाईंदो हलां त हीअ बीमारी चाइना जे हिकिड़े शहर मां निकिती। चयो थो वञे त कंहिं खाधे मां इहा बीमारी इंसाननि मां आई। सोशल मीडिया ते असांजे आम समाज जे अंदरि इलाही ॻाल्हियूं अचनि थियूं त फलाणो हो फलाणो हो। न, ईअं कुझु न आहे, न का बि क्लियर न आहे त कहिड़े खाधे मां हीअ बीमारी आई। जॾहिं हीअ आई त उन खां पोइ जॾहिं चाइना इहो रियलाइज़ कयो त हीअ बीमारी त तमामु पखिड़िजी रही आहे, त चाइना पंहिंजा बॉर्डर्स बि बंदि कया ऐं इलाही मुल्कनि चाइना सां बंदि कयो, जंहिंसां चाइना खे नुक़सानु बि इलाही थियो माशी तौर ते। पर उन जे बावजूदि हीअ बीमारी चाइना खां अलावा जापान ताईं पहुती, ईरान में पहुती, ईरान खां पाकिस्तान में पहुती, अफ़गानिस्तान में पहुती, यूरोप में इटली ताईं पहुची वई, अमेरिका ताईं पहुची वई, जर्मनी ताईं पहुची वई, बर्तानिया ताईं पहुची वई। अञा ताईं असांजो जेको हेल्थ ऑर्गेनाइज़ेशन आहे, जेके मेडिकल साइंस जो डिपार्टमेंट जेके असांजा आहिनि दुनिया भर में, उहे अञा ताईं इन बीमारी खे पूरी तरह सम्झी न सघिया आहिनि। पर एतिरी शइ वाज़े थी वई आहे त हीअ जेकी बीमारी आहे इहा तमामु जल्दी पखिड़िजे थी ऐं इन जो पखड़ण खां पोइ 10 खां 15 ॾींहंनि ताईं ख़बर कान थी पवे। उन खां पोइ ख़बर पवे थी त उन मंदरु तव्हांखे खंघि, ज़ुकाम ऐं बुख़ार रहे थो ऐं साह बि खणण में तकलीफ़ थिए थी। हाणे असांखे इहो सम्झणु खपे त जॾहिं चाइना जहिड़ो मुल्क, अमेरिका जहिड़ो मुल्क, जर्मनी जहिड़ा मुल्क, इटली जहिड़ा मुल्क उहे बि इन बीमारी खां ख़ौफ़ज़दा थी विया आहिनि। उन्हनि अंदरि पंहिंजे मुल्कनि खे लॉकडाउन करे छॾियो आहे। काबतुल्ला जे अंदरि उमिरो हज जेको आहे उन ते हींअर पाबंदी लॻाई वई। इलाही माण्हू चवनि पिया त इहो ग़लति थियो आहे, पर आउं नथो सम्झां ग़लति थियो आहे, सम्झां थो इहो अकुलमंदी थी आहे। अलाह में ईमान सभिनि खे ईमान आहे, पर अलाह असांखे दिमाग़ बि ॾिनो आहे, कॉमन सेंस बि ॾिनो आहे, इन करे इहो सुठो कमु थियो आहे त हुननि इन खे बंदि कयो आहे। उनजी वजह आहे त इहा बीमारी उतां वधे थी जिते माण्हुनि जो मजमूओ थिए थो, माण्हू मां माण्हू लॻे थी। हाणे असांखे सम्झणु खपे त हिन बीमारी खां असीं छा कयूं। जॾहिं अमेरिका, इटली ऐं चाइना जहिड़ा मुल्क बि परेशान आहिनि, लॉकडाउन करे छॾियो अथनि। हा, असां वटि अंदरि असांजे सोसाइटी जे अंदरि हींअर हुकूमत पंहिंजा स्कूल बंदि कया आहिनि 2-2.5 महीना। इहो सुठो अमल आहे। इन खां अलावा असांखे ॿियो जेको ख़्यालु रखणु खपे, असांखे रश वारे एरियाज़ में न वञणु खपे। ऐं जेकी हिकिड़ी शइ चई पई वञे बार बार, उहा इहा आहे त असांखे वधि मां वधि हिन बीमारीअ खां परहेज़ करण लाइ, बीमारी खां बचण लाइ कुझु शयूं करणु खपनि, जेके तमामु हिकिड़ियूं आसान शयूं तव्हां कंदो उहो थी वेंदो। नंबर 1, महिरबानी करे हर कलाक या 2 कलाकनि खां पोइ पंहिंजा हथ ऐं मुंहुं साबुण सां धो। इन खां अलावा जेके पंहिंजा बाज़ारी खाधो न खाओ ऐं पंहिंजे हथ धोपिजी वञनि था त कोशिशि करे पंहिंजा हथ पंहिंजे मुंहं खे, नक खे, अखियुनि खे न हणो। इहा शइ आहे हिकिड़ी। अगरि तव्हांखे ज़ुकाम आहे, तव्हांखे खंघि आहे या तव्हांखे साह में तकलीफ़ थिए पई त हुकूमत मुंहिंजे ख़्याल सां 1166 जो हिकिड़ो नंबर अनाउंस कयो आहे। उन नंबर ते फ़ोन कयो, पंहिंजी तकलीफ़ ॿुधायो त हीउ मसइलो आहे, तव्हांखे घुराईंदा। ॿी शइ, हीअ जेको अॼुकल्ह असांजे सोसाइटीअ में अंदरि जेके नक़ाब अची विया आहिनि, डॉक्टरनि जो ज़ाहिर तौरु चयल आहे त इन नक़ाब पाइण सां को बि फ़ाइदो नुक़सानु न आहे। हा, अगरि कंहिंखे खंघि, ज़ुकाम ऐं साह में तकलीफ़ थिए थी उहो भले पाए, पर आम अवाम खे पाइण जी ज़रूरत न आहे। दोस्तों, वधि मां वधि इन शइ खे सम्झो, सफ़ाई रखो। ऐं असीं इन शइ खे तमामु घटि सम्झूं था। बिल्कुलु इन सां गॾु गॾु दुआ बि कयो पंहिंजे लाइ, ॿियनि लाइ दुआऊं बि कयो। दुआनि में वॾी की तासीर हूंदी आहे, वॾो असरु हूंदो आहे दुआनि जे अंदरि, उहो बि कयो। ऐं अगरि लोकली सतह ते असां वटि जीअं पुराणे ज़माने में अंदरि माण्हू लोकल सतह ते को हल ॿुधाईंदा, बाबा हीउ कयो, हेड खणो, हू खणो, इहे शयूं बि कयो, को फ़र्क़ु नथो पए। इन्हनि सां इन्हनि शयुनि मां फ़ाइदो निकिरी सघे थो।
पर हीअ बीमारी तमामु हिकिड़ी ख़तरनाक बीमारी आहे। महिरबानी करे वधि मां वधि हिन खां पासो कयो। ऐं मूं कुझु ॾींहं पहिरीं इहा शइ चई हुई त जंहिंमहिल दोस्त यार मिलो था त हथ मिलाइण खां बदिरां परे खां ई हथ ॿधी छॾियो। असांजे सकाफ़त में इहा सकाफ़त बि थी वई ऐं एहतियात जो एहतियात बि थी वियो। नंढड़नि ॿारनि खे ऐं वॾनि पोड़नि खे इहो ख़दशो त उन्हनि खे थींदो। असुल में नंढड़नि ॿारनि खे ख़दशो घटि आहे, घणो करे 60 साल खां मथे जेके माण्हू आहिनि उन्हनि खे वधीक आहे। पर इहो मतिलबु न आहे त नंढी उमिरि वारनि खे कोन थो थिए। अहिड़ा बि केस आहिनि जिन खे थिए पियो। असांखे इहा बि शइ सम्झणु खपे त इन में माण्हू सिहतयाब बि थियनि पिया। तक़रीबन 60 खां 70% जेके माण्हू बीमार थियनि पिया सिहतयाब बि थियनि पिया। पर अगेन ज़रूरी न आहे त सही थी आयो। जो मूं सवेर जीअं ॿुधायो त वायरस अहिड़ी आहे जंहिंमें ख़बर ई कान थी पए। जेके सिहतयाब थियनि पिया उन्हनि जी बि ख़बर न थी सघे त वापसि अची वञे। इन करे वधि मां वधि पासो कयो। ऐं आउं सभिनि दोस्तनि खे मिनत कंदुसि त असां वटि ख़ासि करे सिंध में होटलुनि ते विहण जो रवाजु आहे, दोस्त यार विहण जो रवाजु आहे। महिरबानी करे होटलुनि ते विहण जो रवाजु ख़तमु कयो ऐं होटलुनि ते वेही चांहि पीअण जो रवाजु ख़तमु कयो। दोस्त यारनि सां मिलो था फ़ोननि ते ॻाल्हायो ऐं वधि मां वधि इन शयुनि खां पासो कयो। हथ मुंहुं धो, पंहिंजे घरनि जे अंदरि या रस्म आणियो। वधि मां वधि एहतियात कयो, छो त एहतियात ई बहितर आहे। इन खां अलावा दुआ बि कयो, दुआ जो बि असरु थींदो। उमेद नंढिड़ो पैगाम सम्झी वियो हूंदो, वधि मां वधि शेयर कंदो। महिरबानी।